ख़बर नाज़रीन मीरपुर माथल में तव्हां शेयर कयूं पिया। मीरपुर थेलो भरिसां काज़ी ॻोठ जी रिवासण नीली शेख जो मुड़ुस ऐं ॾेरनि ख़िलाफ़ एहतजाज। यूनिस भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ मीरपुर माथल जे ॻोठ काज़ी जे रिवासण नारी नीली शेख पंहिंजे मासूम ॿार सां गॾिजी एहतजाज कंदे चयो आहे त मुंहिंजे वालिद कासिम शेख 5 साल पहिरें मूंखे 3 लखनि एवज़ शौकत खे विकिरो कयो, शादी कराई, जंहिं बाद मुंहिंजो मुड़ुसु शौकत कलवण ऐं ॾेर शबन कलवड़, नियाज़ कलवड़, फ़खरुद्दीन कलवड़ ऐं 2 ॾींहं पहिरें नशे वारी सुई हणी ज़्यादती जी कोशिश करण सां गॾु क़त्ल करण जी कोशिश कई आहे। जंहिं बाद मां पंहिंजी भेण खे फ़ोन कई ऐं भेण मीरपुर माथल पुलिस साणु करे मूंखे नशे वारी हालत में घोटकी पहुचायो। जॾहिं त मां अहिड़ी दरख़्वास्त मीरपुर माथल थाणे ते दर्ज कराई आहे, पर पुलिस जवाबदारनि जी विंगारू बणियल आहे। नारी चयो त मुंहिंजो हिकु मासूम ॿार बि जवाबदारनि वटि बांदी बणियल आहे। ख़दशो आहे त हू मुंहिंजे ॿार खे मारे छॾींदा। हुनजो चवणु आहे त हाणे मां ज़ालिम मुड़ुस ऐं ॾेरनि वटि रहणु नथी चाहियां, मूंखे तलाक खपे। उन मौक़े ते औरत चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, IG सिंध, DIG सखर ऐं SSP घोटकीअ खां अपील कई त ज़ालिम मुड़ुस ऐं ॾेरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मासूम ॿार वापसि कराए तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।